ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे हिकदमि फ्री थी थिए। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि पंहिंजे जीवन में जो कुछ बि तव्हांजे जीवन में हाणे घटित थिए थो, तव्हांजे जीवन में जो बि कुछ आहे उनखे एक्सेप्ट करणु सिखो। मतलब उनखे जीवन में अपनाइण सिखो, है न। छो जी कई बार माण्हू ॾिसो, असां ॿारनि खे न शायदि ग़लती ॿारनि बचपन खां ई थींदी आहे। अॼुकल्ह माण्हू छा था चवनि, बेटी बचायो बेटी पढ़ायो, ईअं चवनि था न। त माउ पीउ त सोचनि था असांजी धीअरूं पढ़नि थियूं, है न, असांजा ॿार पढ़नि था। पुटनि खे बि चईंदा पढ़ो। पुटनि खे ज्यादातर सोचदा आहिनि हली पढ़े न पढ़े, धीअ पढ़े। अॼुकल्ह धीअनि खे पढ़ाइण जे पुठियां ज्यादा पियूं आहिनि। पर तव्हां ॾिसंदव न, पंहिंजे आस पास ॾिसो, केतिरियूं धीअरुनि खे माण्हू पढ़ाइण जे पुठियां हुननि खे फ्री छॾनि था, कमु न कर। लेकिन केतिरियूं धीअरियूं टीवी ऐं मोबाइल जे कारण पंहिंजो जीवन ख़राब थी करनि। पुट त आहिनि, पुट बि काथे काथे पुट बि आहिनि, लेकिन हुननि खे न, हुननि खे त पतो आहे असांखे पढ़ी लिखी कुझु कमाइणो आहे। त हुननि जे दिमाग़ में इहो ई हूंदो आहे कि मूंखे कमाइणो आहे, हाणे मां कीअं बि कमायां। जीअं छोरो वॾो थींदो न, छोरनि खे त माण्हू इहे ई ज़िम्मेवारी ॾींदो आहे। हुनजे दिमाग़ में हिकु ई कमु हूंदो आहे कि हुनखे पढ़ाइणो, हुनखे कमाइणो आहे। त उहो सोचदो, चल ठीकु आहे, मां पढ़ियल लिखल न, मुंहिंजे पापा जो बिज़नेस आहे, मां उहो अॻियां कंदमि, उहा अॻियां वधाईंदमि। त उहो कीअं बि करे, महिनत करे या कुझु बि करे, हाल फिलहाल छोरा कीअं बि करे लाइन में लॻी वेंदा आहिनि। हा, कुझु कुझु संग में अची करे बिगड़ी वेंदा आहिनि, लेकिन त बि समय अचण सां ठीकु थी वेंदा आहिनि, न। लेकिन जो ई स्लोगन आहे भई छोरनि खे बचायो, छोरनि खे पढ़ायो, बचायो ठीकु ॻाल्हि आहे। लेकिन अॼुकल्ह न, असां ॿारनि खे जो चऊं था न पढ़ पढ़ पढ़, पढ़ण जे कारण हुननि जो मेन कमु आहे, हुननि खे कमाइणो बि आहे, पढ़णो बि आहे, इहे त ठीकु आहे। लेकिन हुननि जो जेको मेन कमु आहे न, उहो करे नथा सघनि, है न। पोइ उहो छा कंदा आहिनि कि हुनमें रुकी वेंदा आहिनि, उहो पंहिंजे कम में रुकी वेंदा आहिनि हुते। त उहो पंहिंजी लाइफ खे एक्सेप्ट न करे सघंदा आहिनि, है न। सम्झो शादी खां पोइ तव्हां त सोचो था कि असांजी छोरी पढ़ी लिखी नौकरी धंधो करनि, है न, असांजी छोरियूं पढ़ी लिखी नौकरी धंधो करनि। लेकिन साथ साथ पोइ तव्हां चईंदा आहियो कि उहे शादियूं बि करनि, पोइ शादी खां पोइ हुनखे नौकरी करणु ॾियनि, है न, उहो कुझु करे सघे न सघे। त हिन सां छा थींदो आहे कि उहा पंहिंजे जीवन खे एक्सेप्ट नथी करे सघे। उहो इहे मञी नथी सघे कि मां बसि घर में ई वेठी करे झाड़ू पोछो करा, बर्तन मांजा, कपिड़ा धोयां, खणा, सुखायां। उहो इन ॻाल्हि खे एक्सेप्ट नथी करे सघे, जंहिंसां अॼुकल्ह छोरियुनि जो जीवन कीअं ख़राब थो थिए, मोबाइल में, है न। मोबाइल में पोइ हेॾे होॾे ॻाल्हाइण में, पोइ उहे दिमाग़ सां उहो एक्सेप्ट नथी करे सघे। ऐं मोबाइल में ॻाल्हाए थी भई हुनजी साहेड़ी ईअं थी करे, हुनजी ईअं थी करे, हुन वटि इहो आहे, हुन वटि इहो आहे, हुनजे घर में त मायूं आहिनि, मूंखां त कमु थी कराए। त हिन सां उहो डिप्रेशन में अची वेंदियूं आहिनि, हिन सां हुननि जो माइंड डिस्टर्ब थी वेंदो आहे।
है न, हिन सां उहो जीवन में पंहिंजे जीवन खे ख़ुशी सां जी नथी पाए, है न, पंहिंजे जीवन खे सुठी रीति जी नथी पाए। छो जी हाणे उन्हनि खे त असां बेस त माण्हू कीअं थो तैयार करे कि बेटी खे पढ़ायो पढ़ायो पढ़ायो, पर तव्हां ॾिसो तव्हांजी धीअरियूं पढ़नि थियूं कि ज्यादा टाइम उहा मोबाइल ऐं टीवी में पंहिंजो टाइम वेस्ट थी करनि, है न। तव्हांजी धीअरियूं जीअं तव्हां सोचो था असांजी धीअरियूं पढ़ी लिखी अॻियां वधनि, उहा तव्हांखे उन्हनि में विशेषता नज़र अचे थी, है न। पोइ तव्हां उन्हनि खे चओ घर जो कमु कर, इहे कर, त उन्हनि खे उहो बि नथो पुॼे अॼुकल्ह। छो जी उन्हनि खे उहो ई माण्हू नशो थो ॾियाराए, है न। त न त उहो घर जो कमु ठीक रीति सुठी सिखी थी सघनि, न पढ़ाई लिखाई। पोइ के छोरे जे चक्कर में पइजी वयूं, पोइ त जीवन ॿियो ई ख़राब, है न। त भले ही छोरियुनि खे पढ़ायो लिखायो नौकरी धंधे जे लाइ तैयार करिणो आहे, लेकिन उन्हनि जे दिमाग़ में इहो न विझो कि तोखे ही पढ़ी लिखी नौकरी धंधो करणो थी, तूं त पैसा कमाए ईअं कर। छो जी अगरि सोचो हुनजे फ्यूचर में उनजी शादी खां पोइ उनखे अहिड़ो घर मिलियो जाते पैसे जी कमी न आहे, है न, जाते उनखे कमाइण जी ज़रूरत न आहे, लेकिन उनखे घर संभालण जी ज़रूरत त आहे ही सही, है न, लेकिन उहो कम न करे सघे त उनजो जीवन त ख़राब थी न। उहो उन चीज खे एक्सेप्ट ही न करे पाईंदी, है न। या त पढ़ाए लिखाए वॾी नौकरी धंधो कराए उनखे अहिड़े घर में शादी कराए जाते उहो हुनजो कमाइण जो बि ज़रूरी हुजे, न त उनखे कमाइण बि न ॾियनि, पैसे जी बि कोई कमी न आहे, ऐं मेन जो कमु आहे उहो न सिखे ई न, त उहो हुन में बि पंहिंजो दिमाग़ न लॻाए सघंदी। पोइ फोनियूं टीवियूं सोशल मीडिया हिन में पंहिंजो टाइम वेस्ट करे दिमाग़ ख़राब करे त उहो डिप्रेशन में अची वेंदियूं आहिनि, दिमाग़ पे ॾाढो प्रेशर थींदो आहे। छो जी माण्हू ॾिसो अॼुकल्ह घर वेठे तव्हां ॾिसो हिकु छोरी जी हालत पंहिंजे आस पास अगरि तव्हां ॾिसो, बस ससियूं छो परेशान आहिनि, उहो त परेशान आहिनि, चलो ठीकु आहे, इहे कमु नथी करे इहे नथी करे, लेकिन मेन ॻाल्हि हुननि जो जीवन केॾो ख़राब थो थिए, है न। घर में सुबुह खां राति ताईं अगरि मायूं ही कमु कंदियूं रहनि, पोइ हिकु लेडी त फ्री, है न, रोटी बि माई ठाहे, इहे बि माई करे, है न, बसि हुननि खे त ऑर्डर हलाइण, इहे करो इहे करो इहे करो, ऐं बाक़ी खुदि फोननि ते, त हुननि जो जीवन केॾो ख़राब। हुननि त पंहिंजे जीवन में कुझु बि पुण्य न कमायो, हुननि त जीवन खे सम्झियो ई न, हिकु माउ कीअं ॿारनि खे संभालदी आहे, हिकु लेडी कीअं घर संभालदी आहे, हुननि त इहे सिखियो ई न। जो जो अॼुकल्ह पहिरियों जी ससियूं कंदियूं हुयूं, पहिरियों वारी लेडीस खे कीअं हुननि जी ससु सेखारींदी हुई भई घर खे कीअं संभालबो आहे, छा कबो आहे, उहो त अॼुकल्ह जी जनरेशन सिखे ई नथी, त हुननि जो पुण्य जो खातो त रहिजी वियो न, है न। पोइ शरीर छॾण खां पोइ त उहो कुझु खणी नथी वञनि आत्मायूं। त असांखे न पंहिंजे जीवन में पंहिंजे ॿारनि खे हिन रीति चार्ज न करो, चाहे छोरा आहिनि चाहे छोरी आहिनि। तव्हां वटि अगरि पैसे जी कमी न आहे, तव्हां बिज़नेस वारा आहियो, सभु कुझु आहे, मायूं आहिनि, लेकिन हिकु छोरी खे घर हलाइण अचिणो खपे, हिकु छोरे खे पर्टिकुलर समय ते धंधो करणु अचिणो खपे, ताकी उन्हनि खे पंहिंजे अॻियां वारे जीवन में कुझु मतलब वो करे न सघनि हीअं सिचुएशन न अचे, न ज़िम्मेवारी संभालण अचणी खपे। तॾहिं छो जी असांजो जीवन आहे ही पुण्य जो खातो जमा करणु, है न। तव्हां चईंदव असां त मां आहियूं, धीअरियूं आहियूं, फलानो फलानो आहियूं, लेकिन मेन आहे कि असांखे पुण्य जो खातो जमा करणो, है न। पुण्य जो खातो कीअं जमा थींदो, हाणे तव्हां काॾे ॿाहिरि त वञो नथा, तव्हां त घर में ई वेठा आहियो, तव्हां चओ मां त घर में हिन ॿारनि सां गॾु, हिन पति सां गॾु, हिन ससु सहुरे सां गॾु ई वेठी आहियां, ईअं कमु थी करां, बसि मां काथे पुण्य कर्म करां, लेकिन तव्हांजो इहो ई स्थान में तव्हां जो बि कमु करो हुन भाव सां करो त पुण्य जमा थींदो न, है न। अॼु ॾिसो मायूं टीवी में ॾिसंदा आहिनि न कि हा भई इहे सभु त तयार थी करे खाइनि पीअनि थियूं, मौज में थी रहनि, बाक़ी कमु मायूं थी करनि,
त वो दिमाग़ में वेही रहंदो आहे। लेकिन ये भी तो सीखो कि वो सब साथ में था रहो, है ना। ये भी तो सीखो भाई, टीवी में सब साथ में ही रही ना जॉइंट फैमिली में, या न तो सब मिली जुली करे त रही न। ये भी तो सिखाईंदा आहिनि न टीवियुनि में। त असां केतिरो रहूं था, है ना। अॼु माण्हू, अॼु ये नयो निकितो आहे न किटी पार्टी करणु, ये सभु साहेड़ियूं मिली करे किटी पार्टी कंदियूं, पोइ खेदियूं खाईंदियूं ईअं कंदियूं। पहिरियों बि किटी पार्टी थींदी हुई, कीअं थींदी हुई, संबंधी हिक ॿिए सां मिली करे खाईंदा पीअंदा मौज कंदा हुया, है ना। अॼुकल्ह संबंधी केरु थी विया आहिनि, दोस्त यार थी विया आहिनि। छो जी वो पैसा त न घुरदा न, उन्हनि खे कुझु मदद त न करणी पवंदी न, उहे आईंदा खाईंदे पीअंदे हली वेंदा बस, कुझु मदद त न करणी पवंदी, है न, कुझु ॿुधणो त न पवंदो। त चलो ठीकु आहे, ॿुधणो पवंदो या केरु कंहिंखे मदद करणी बि पए, है ना। अगरि तव्हां सोचो था भई असां कंहिंखे मदद न करूं, असां ख़ुदि जो खायूं ख़ुदि जो रहूं, त तव्हांखे भॻवान ओतिरो ई धन संपत्ति ॾींदो, है ना। तव्हांखे छो ज्यादा ॾे, भॻवान कंहिंखे, भॻवान त वैसे कंहिंखे न ॾींदो आहे धन संपत्ति, उहो त छा थींदो आहे कि भॻवान हर हिक खे ॾिसंदो आहे, हर हिक जी इच्छा ॿुधंदो आहे। कोई चईंदो कि हा मां एतिरो कमु करां कि मां सभिनि जी मदद करां, भई बिज़नेस कीअं वधंदो आहे, है ना। जेको सेठ हूंदो आहे न, जेको बिज़नेस वधाइण वारो, उनजी भावना अनुसार धंधो वधंदो आहे। भई उहो सोचदो हा मूं वटि पैसो हुजे त मां हिननि जी बि मदद करां, हिननि जी बि मदद करां, हिननि जी बि मदद करां, त हुन अनुसार हुनखे सभिनि जी दुआयूं मिलंदियूं आहिनि त पैसो वधंदो आहे। लेकिन अगरि पैसो वधण खां पोइ उहो उन्हनि माण्हुनि खे न ॾे त ख़ुदि जे जीवन में लॻाईंदो त उहो न थींदो। त बाबा चवनि था ॾिसो, अॼु माण्हू पंहिंजे दोस्त यार, चलो ठीकु आहे, उहो त कोई न, तव्हांखे पंहिंजी ख़ुशी अनुसार जीअं बि जीअणो आहे, जीअं बि करिणो आहे, लेकिन पोइ असांखे माण्हुनि जे जीवन में इंटरफेयर न करिणो आहे। ये ईअं थी करे, ईअं थी करे, ईअं थी करे, तव्हांखे जीअं जीअणो आहे तव्हां जियो, लेकिन माण्हुनि जी लाइफ में असांखे इंटरफेयर न करिणो खपे। पोइ जो जीअं बि करे, तव्हांजो जो संबंधी जीअं बि करे, तव्हांजो छा मतिलबु, है ना। तव्हां उन्हनि खे थोरी मदद था करो, त उहो जीअं बि जीवन जीअं बि करनि। मतिलबु टोटल असांखे पंहिंजो जीवन हीअं न सोचणो आहे कि हीअ मुंहिंजी भाउ आहे, मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजो पापा आहे, मुंहिंजी माउ पति आहे, मुंहिंजा ॿार आहिनि। मां अॼु सॼो ॾींहुं पुण्य जो कर्म छा कमायो, मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां, ऐं मां अॼु सॼो ॾींहुं जो बि माण्हू आहिनि, जो बि चाहे दुनिया जे लाइ केतिरो सुठो सोचियो, चाहे आसपास वारे माण्हुनि जे लाइ केतिरो सोच बोल कर्म कया, जंहिंसां मूंखे हुननि जी दुआयूं मिलनि, है ना। अॼु तव्हां ॿार खे बि सुठी रीति पालंदव त हुनजी दुआ मिलंदी। ॿार केतिरो बि जिद्दी हुजे, केतिरो बि बुरे स्वभाव संस्कार वारो हुजे, लेकिन सोचो अगरि तव्हां हुन ॿार खे सुठी रीति पाले करे अॻियां वधायो त उहो वॾो थींदो त चईंदो न, अरे मुंहिंजी माउ मुंहिंजे मथां ॾाढी महिनत कई, है ना। अॼु ॿार में अगरि बुरा स्वभाव संस्कार हुजनि त माण्हू त माउ पीउ बि चई छॾंदो, असां छा करूं, हे अहिड़ो आहे, असां छा करूं। अगरि उहो हुनजे मथां महिनत न कंदा, हुनजे लाइ सुठो न सोचंदा, हुनखे दुआयूं न ॾींदा, उहो जो आहे जहिड़ो आहे हुन रीति हुनखे हैंडल न कंदा ऐं छॾे ॾींदा, है ना। ऐं चईंदा अरे ठीकु आहे, हाणे जो बि करे थो, हिन जो जीवन इहे ॼाणे, असां त भई कयोसीं जो कयोसीं, त पोइ तव्हांजो पुण्य जो खातो ओतिरो ई जमा थींदो। पोइ तव्हां एक्सेप्ट छो था करो कि असांजे बुढ़ापे में असांजा ॿार असांजी देखभाल करनि, है ना। त उहो ई अॼु ॾिसो, अगरि ॿार बीमार आहे या ॿार पढ़ी नथो सघे या ॿार में क्रोध आहे, त माउ पीउ उन ते गुस्सो करे उनखे डांटदा मारदा न, उनजो क्रोध जो संस्कार जी आदत ॾिसी करे हुन सां हुन रीति हलदी, अगरि मां मार बि खाईंदी अगरि हुनजी,
ऐं वॾो थी करे अगरि उहो शांत थी वञे, जीवन में अॻियां निकिरी वञे, त उहो माउ जो भॻत थींदो न थींदो? चईंदो न, हा भई मुंहिंजी माउ ॾाढो मूंखे सुठी रीति पालियो अथई, है न? त ईअं ई पुण्य जमा थींदो आहे। कोई थोड़ी ॿियनि जो तव्हां भलो करण वञो, ग़रीबनि खे खारायो, ख़ुदि जे घर में हिक ॿिए खे तव्हां पुछो ई न, है न? ख़ुदि जे घर में माण्हू हिक ॿिए खां पुछे ई नथो, संबंधनि सां कट करे वेठो, ऐं ग़रीबनि खे तव्हां रोटी था खारायो, इहे था करो, दान पुण्य करो था मंदिर टिकाणे में, कोई फ़ाइदो न आहे। ख़ुदि जे घर में अगरि तव्हांखे ॿ रोटी ख़ुशी ख़ुशी सां पचाइण नथी पुॼे, ऐं तव्हां टिकाणनि में वञी लंगर था पचाए, कोई फ़ाइदो न आहे। ज़ीरो, कोई पुण्य जो जमा न थींदो। हेॾे कट थींदो, होॾे जमा थींदो, त ज़ीरो ई बचियो न, है न? त हिन करे हीअं न की असां पंहिंजो कमु छॾे पाठ था करूं। माण्हू सोचदो हा भई माई लॻाई आहे, माई सभु कमु कंदी, असां त पाठ था करूं, कोई जमा न थींदो, है न? भॻवान थोड़ी थो चए सॼो ॾींहुं पाठ करो, उहो त चए थो जेको पाठनि में लिखल आहे उहो सम्झी करे पंहिंजे सोच बोल कर्मनि खे परिवर्तन करो। कर्म त करो न, ख़ुदि कर्म त करणो ई आहे। कर्म भॻवान न आहे, कर्म कंदे हुए भॻवान खे यादि करणु सहज आहे। कर्म छॾे करे भॻवान खे यादि कंदा हो त ठीकु न आहे, न? कम से कम असांखे पंहिंजे घर जी त माण्हू सोचे ॾिसो, अगरि तव्हां इहे नियम ठाहे छॾियो, रोज़ सुबुह जो उथी करे पंहिंजे घर जो फटाफट झाड़ू कढी पोछो लॻायो, हुन खां पोइ कोई अचे वञे कुझु बि थिए, सुबुह सुबुह जो त सभु सुम्ही पिया हूंदा आहिनि, है न? हिकु बार सुबुह सुबुह जो सभु झाड़ू कढी पोछो लॻाए छॾो, सभु सुकी वेंदो, सुठो थी वेंदो। पोइ भले ई तव्हां शाम जी हिकु बार झाड़ू कढी छॾियो, है न? त इहे बि अगरि तव्हां नियम ठाहियो, सुबुह जो भॻवान खे यादि करे, त बि ॾिसो सुबुह सुबुह जी एक्सरसाइज थी वई, ऐं घर जी साफ़ सफ़ाई रखंदव त तव्हांखे बि सुठो लॻंदो, न? त अॼुकल्ह जी छोरियुनि जी प्रॉब्लम छा आहे? अॼुकल्ह हर ससु नुंहं सां छो परेशान आहे? अॼु हर नुंहं पंहिंजे जीवन सां छो परेशान आहे? अॼु हर पति पंहिंजी ज़ाल सां छो परेशान आहे? हुनजो कारण आहे कि तव्हां जो बचपन खां पंहिंजी धीअरुनि खे सिखायो था न, पढ़ पढ़ पढ़, ऐं उहो वेही फ़ोननि ते अलाए काॾे काॾे घुमनि थियूं, उहो वेही ट्यूशन जे बहाने अलाए काॾे काॾे वञनि थियूं। भले ग़लति न कंदियूं, लेकिन जे कम जे लाइ तव्हां हुननि खे चयो आहे हुन रीति, उहा सुठी रीति न कंदियूं, त माउ पीउ बि सोचदो न तुंहिंजी शादी थो करायां, है न? त शादी, चलो नौकरी धंधे में बि लॻी वई त तव्हां शादी त कराईंदा ई सही। शादी कराइण खां पोइ ससु त चईंदी न, हीअ मुंहिंजी नुंहुं मूंखे हाणे सुख ॾींदी, चांहि ठाहे ॾींदी, रोटी ठाहे ॾींदी, सीरा हलवा, उहो नुंहुं चईंदी मूंखे नौकरानी सम्झो थी छा? उहो हुन लाइफ खे वो एक्सेप्ट ई नथी करे सघे, तॾहिं त हर ससु नुंहं सां परेशान आहे न अॼु, छोकी हुनखे अञा ताईं दिमाग़ में सेट नथी करे सघे कि मां झाड़ू पोछो करां, मां किचन संभालां, मां MA BA डिग्री जी MEd इंजीनियर डॉक्टर मां इहे करां, मां छो करां, है न? त कारण इहो आहे, हुनजे कारण न त उहो नौकरी धंधो में अॻियां वधी थी सघे, न घर जे कम में अॻियां थी वधी सघे, ऐं छा थी करे पोइ फ़ोननि ते टाइम वेस्ट थी करे, सॼो ॾींहुं फ़ोन ते, अच्छा ईअं थी करे, हा भई माई करे वेंदी, मां छा करां? पोइ उन्हनि जो दिमाग़ सेट न आहे, पोइ उन्हनि जे कारण प्रॉब्लम कंहिंखे थींदी आहे? पति ऐं ॿारनि खे। ससु सहुरे खे त चलो अलॻि करे छॾी, लेकिन सोचो अगरि कंहिंजी मां सॼो ॾींहुं फ़ोननि ते ॻाल्हाईंदी रहंदी, त हुन ॿारनि जी छा हालत थींदी? हुन पति जी छा हालत थींदी? छो जो हुन सिखियो ई न अथई, हुन सिखियो ई अथई बसि पढ़ाई लिखाई, फ़ोन, घुमण, ट्यूशन हेॾे होॾे, पोइ हुनखे घुमण जी आदत आहे, फ़ोननि जी आदत आहे, उहो त माउ पीउ त ज़बरदस्ती शादी कराईंदो, चईंदा हल ॿार पैदा कर, लेकिन केॾनि ॼणनि जो जीवन ख़राब थो थिए न, त इन करे न बाबा असांखे चवनि था कि पंहिंजे जीवन खे एक्सेप्ट करो, सच्चाई जो आहे हुनखे एक्सेप्ट करो,
कि हाँ जो सच्चाई ॻाल्हि में हर एज में हर स्त्री खे छा करणो खपे, पुरुष खे छा करणो खपे, हुनजे जीवन में छा रियलिटी आहे, छा रियलिटी आहे, हुनखे हर इंसान खे, हिक छोरे खे बि एक्सेप्ट करणो खपे, हिक छोरी खे बि एक्सेप्ट करणो खपे। ऐं हुन खां पहिरियों बि पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे पाण खे इहे सिखायो कि असांखे जीवन मिलियो पुण्य कमाइण लाइ, त असां पुण्य घर वेठे बि कमाए सघंदा आहियूं। पंहिंजे ॿारनि खे बि असांखे सिखाइणो खपे भई अॼु असां सॼो ॾींहुं छा सुठो कमु कयो। छो जे ॾिसो अॼु तव्हांजो ॿारु पढ़ाई लिखाई करे फर्स्ट रैंक खणी ईंदो त उहो शरीर छॾंदो त फर्स्ट रैंक जी डिग्री थोरी खणी वेंदो। हुनखे बि सिखायो भई अॼु तव्हां कंहिंजे लाइ सुठो सोचियो, कंहिंजे लाइ सुठो ॻाल्हायो, कंहिंखे उमंग उत्साह ॾियारायो, कंहिंजे लाइ सुठो कमु कयो, त हुनखे बि असांखे सिखाइणो खपे। छो जे इंसान लख थोरी खणी वेंदो, डिग्रियूं थोरी खणी वेंदो, इहे थोरी खणी वेंदो कि भई हीअ पिछले जन्म में इंजीनियर हुई इंजीनियर, लेकिन हिन इंजीनियर ठही करे केतिरनि जो भलो कई, इहे थोरी खणी वेंदो भई हीअ डॉक्टर हुयो। लेकिन हुन खां पोइ त माण्हू इहे सोचदो न, हा भई उहो डॉक्टर ॾाढो सुठो हुयो, हुन मुंहिंजो फ्री में इलाज कयईं, मूंखे फटाफट ठीकु कयईं, मूंसां ॾाढो सुठी रीति व्यवहार कयईं, मां ॾाढो उदास हुयमि, मूंखे उमंग उत्साह ॾियाराईं, है न। अॼु हिकु ॿार बि मूंखे कीअं यादि कंदो, अगरि मां हुनजो जीवन ठाहींदी तॾहिं त यादि कंदो न। ऐं ॿारनि खे असां डांटदा रहूं, मारदा रहूं, ख़ुदि फ़ोननि ते वेठा हुजूं, ऐं उहो कुझु सुठो करे त वाह वाह मुंहिंजो ॿारु आहे, कुझु ख़राबु करे त हणेसि चमाट, त अहिड़ी माउ खे ॿार यादि कंदा, है न। अॼु ॾिसो ॿारु अगरि सुठो मार्क्स खणी थो अचे, सुठो कमु करे थो अचे त माउ पीउ चए थो मुंहिंजो ॿारु आहे, ऐं कुझु ग़लति करे थो चए थो अलाए किथां पैदा थी वियो, मुंहिंजो त ॿारु न आहे। मतिलबु सुठो करो था त तव्हांजो ॿारु पैदा थियो, बुरो करे थो त अलाए किथां आयो आहे। पंहिंजी लैंग्वेज त ॾिसो, पंहिंजा बोल त सोचो असां छा था ॻाल्हायूं। पोइ अहिड़े माउ पीउ खे ॿार यादि कंदा। अॼु माउ पीउ जी अहिड़ी हालत छो थी आहे? छो जे माउ पीउ कीअं ॿारनि खे पाले थो उहो त माउ पीउ ॾिसे नथो। लेकिन बुढ़ापे में जॾहिं ॿारु ओड़ो ई रूप माउ पीउ सां ॾेखारे थो त सभिनि खे नज़र थो अचे कि ॾिस इहे पंहिंजे माउ पीउ खे ईअं थो करे, है न। अॼु ॾिसो अनजान व्यक्ति बि थोरो बि असां सां सुठो कंदो आहे न त माण्हू हुनजा भगत ठही वेंदा आहिनि। हिते त माउ पीउ आहे त ॿारनि जे दिमाग़ में वेही रहंदो आहे न कि असांजे माउ पीउ असांखे सुठी रीति पाले ई न। छो जे उहो उन्हनि खे ॿारनि खे बचपन खां सिखायो ई न आहे कि हीअं जीवन में वॾा थियण खां पोइ असांखे बि कंहिंजी ज़िम्मेवारी संभालणी हूंदी आहे पूरो जीवन, है न। त इन करे बाबा चवनि था कि ख़ुदि बि सोचो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि सिखायो भई असां पढ़ाई लिखाई इहे सभु त ठीकु आहे, लेकिन सॼो ॾींहुं कमु धंधो कयो, गृहस्थी संभाली, इहे सभु त ठीकु आहे, लेकिन मां अॼु सॼो ॾींहुं कहिड़ो अहिड़ो कमु कयो जंहिंसां कंहिंखे सुख मिलियो, ख़ुशी थी न। भई ॿार अगरि माउ पीउ जी मदद करनि त मां अॼु माउ पीउ खे इहो सुख ॾिनो त उहो जमा थी। अगरि तव्हां ॿार अॼु ग़लती करे आयो त हुन ग़लती में बि हुनखे सम्झायो, माफ़ कयो, हिकु बार ॿ बार 1000 बार बि हुन ॿार जी भूल खे क्षमा करे हुनखे अॻियां वधायो त उहो बि जमा थी वियो। उहो बि आख़िर त हुन ॿार खे बि अहसासु थींदो न, हा मां रोज़ ग़लती थो करां, लेकिन मुंहिंजी माउ मूंखे हमेशह उमंग उत्साह ॾियाराए करे अॻियां वधाईंदी आहे, है न। न त छा थींदो आहे कई बार असां बार बार ॿारनि सां गुस्सो थी वेंदा आहियूं, परेशान थी वेंदा आहियूं, चईंदा आहियूं मां त तोखां परेशान थी वई आहियां। त अॼुकल्ह जा ॿार त ॾाढा एक्सपर्ट थी विया आहिनि, लेटर लिखंदा मुंहिंजी मम्मी त मूंसां ॾाढी परेशान थी वई आहे, चईंदी आहे मर वञी मां मरां थो वञी, है न। अॼुकल्ह हर माण्हू खे ग़लती सम्झ में ई नथो अचे न असां ग़लती करूं था, है न। हर हिक जो दिमाग़ आहे न सिर्फ़ु ॿारनि, हीअं न सोचो सिर्फ़ु ॿार फोन हलाए करे हुननि जो दिमाग़ ख़राब थो थिए, लेकिन ॿार बि फोन छो था हलाइनि इहे बि त सोचो न।
कॾहिं सोचियो आहे अगरि असां न्यूज़ में ॾिसूं आए दिन माण्हू चईंदा आहिनि ॿार फोन था हलाइनि, ॿार फोन था हलाइनि, मञनि ई नथा। लेकिन तव्हां कारण सोचियो आहे कि ॿार फोन छो था हलाइनि, है न? छो जी माउ पीउ सां उन्हनि खे उहो संग नथो मिले, है न? छो जी अॼुकल्ह सभु अकेला अकेला रहंदा आहिनि। तव्हां चओ ॾाॾो ॾाॾी बि ख़राबु आहे, इहो बि ख़राबु आहे, इहो बि ख़राबु आहे, सभिनि सां अलॻि थी करे असां घर में रहंदासीं। ऐं ख़ुदि बि अगरि असां खुद भी टेंशन में फोननि में रहंदासीं त ॿार काॾे वञनि, है न? त जेतिरो थी सघे न कम से कम सॼे ॾींहं में जॾहिं ज़रूरत हुजे तॾहिं हिकु ॿ बार फोन यूज़ करो। बाक़ी समय तव्हांजे आसपास जो माण्हू आहे न हुननि सां ई खेॾो, खाओ, घुमो, मौज करो, हुननि खे ख़ुशी ॾियो, है न? अॼु ॾिसो माउ पीउ बि अगरि फ्री थी करे ॿार सां खेॾंदा त ॿार खे ख़ुशी मिलंदी, तव्हांखे बि ख़ुशी मिलंदी। त ये ख़ुशी त असां साथ में खणी वेंदासीं न, है न? बाक़ी टेंशन में असां बि टेंशन में वेठा आहियूं, हुननि खे डांटूं मारूं, पोइ हीअं चऊं हीअ सॼो ॾींहुं फोननि ते वेठा आहिनि। ॾिसो तव्हांजो ॿार फोन ते ज्यादा थो वेहे, हल पाण इहे खेॾूं, इहे खेॾूं, हुनजो मूड न लॻे, चल ठीकु आहे पाण इहे था खेॾूं, इहे था खेॾूं। उन फोन खे चार्ज ई न करो, फोन खे चार्ज ई न करो, जॾहिं कम हुजे बस चार्ज ते लॻाए ॻाल्हाए, बस बंदि करे छॾियो, हा? त फोन आहे ई न, हल पाण खेॾूं था। त पहिरीं ॻाल्हि त शुरू सां ई आदत न विझायो त हुननि खे आदत पवंदी ई न। चलो ठीकु आहे, ज्यादा बि ज्यादा तो चए त चल ठीकु आहे, तूं 15 मिंट फोन ॾिस, अधु घंटो पाण खेॾंदासीं। धीरे धीरे असांखे हुननि जी बुरी आदतुनि सां हुननि खे छुड़ाइणो आहे। इहे ई त पुण्य जो कमु आहे न। बाक़ी टिकाणनि में वञी करे पाठ करे लंगर पचाइण सां थोड़ी कुझु थींदो, है न? तव्हां खुद जी जॾहिं असां बुराइनि खे, कमी कमज़ोरियुनि खे कढंदा वेंदासीं, ॿारनि जी बि जो बुराइयूं आहिनि, जो कमी कमज़ोरी आहे, उन्हनि खे असां कीअं ख़तमु करूं, सोचो, दिमाग़ लॻायो, हुनजे लाइ शुभ भावना, शुभकामना करो। थींदी ख़तमु, छो न थींदी? पाठ करण सां ई न थींदी, उन्हनि जे लाइ टाइम ॾियणो पवंदो, ख़ुशी ख़ुशी सां करो। चओ मूंखे हिनखे परिवर्तन करे पुण्य कमाइणो ई आहे, उहो ई असां खणी वेंदासीं। अच्छा, मीठे मीठे सिकिलदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना बाबा अॼु चवनि था कि ॾिसो, ॿार माण्हू चईंदा आहिनि कि असां सभु कुझु भॻवान ते समर्पित कयो, चईंदा आहिनि सभु कुझु भॻवान जो आहे। लेकिन बाबा चईंदा आहिनि कि सभिनि खां पहिरियों पंहिंजो मन बुद्धि संस्कार मूंखे ॾियो, है न? अगरि सोचो इहे मन भॻवान जो आहे त भॻवान जो मन भॻवान जहिड़ो आहे, सॉरी, इहे मन भॻवान जो न थी सघंदो आहे, असांजी आत्मा जो मन असांजो ई आहे। लेकिन असां आत्मायूं परमात्मा जी संतान, ऐं असां आत्माउनि जो जेको मन आहे उहो परमात्मा जहिड़ो आहे, बुद्धि बि परमात्मा जहिड़ी, संस्कार बि परमात्मा जहिड़ो, है न? मन में कोई बि अहिड़ो संकल्प न अचे जो परमात्मा खे न ईंदो, मतलब कोई भी अशुद्ध, व्यर्थ, नेगेटिव वो संकल्प न अचणो खपे। त जॾहिं मन बुद्धि संस्कार सहित असां परमात्मा ते समर्पित थींदासीं, है न? कुझु छॾणो न आहे, ॾियणो न आहे, सिर्फ़ मन में हमेशा उहो ई वीचार अचनि जो परमात्मा असांखे सिखाईंदा आहिनि, बुद्धि में उहो ई मत हुजे जो परमात्मा ॾिनी अथई। संस्कार बाप समान, परमात्मा जहिड़ा ई संस्कार हुजनि, रहम दिल, दया जो सागर, क्षमा जो सागर, सर्व जे प्रति कल्याण करण वारा संस्कार, तॾहिं असां आत्मायूं परमात्मा जा सच्चा ॿार कहलाईंदासीं। स्लोगन आहे, हाणे दुनिया में ॾिसो जो बि आधार आहे, देह जो संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, कई माण्हू चईंदा आहिनि असां पंहिंजे माउ पीउ जे बिना न रही सघंदा आहियूं, पति जे बिना, ॿारनि जे बिना, हिन मशीन जे बिना,
हिन चांहि जे बिना न रही सघंदा आहियूं, लेकिन बाबा चईंदा आहिनि इहे त सभु विनाशी आहिनि। कई माण्हू चईंदा आहिनि चांहि न पीआं त मुंहिंजो ॾींहुं शुरू न थींदो। मतिलबु जंहिं ॾींहुं चांहि न मिली तंहिं ॾींहुं तव्हांजो ॾींहुं शुरू न थींदो, कमु न थींदो। त इहे सभु विनाशी आधार आहिनि, है न। ॾिसो ई था, कॾहिं कंहिंजो संबंधी कोई शरीर थो छॾे छॾे, कॾहिं कंहिंजो शरीर बीमार थो थिए, कॾहिं कहिड़ी चीज ख़तम थी वञे। त असांखे बाबा चवनि था कि हिन विनाशी चीजनि खे पंहिंजे जीवन जो आधार न ठाहियो, हिकु परमात्मा खे आधार ठाहे करे हलो। जंहिं ॾींहुं चांहि न मिली, चलो उन ॾींहुं जेतिरी देरि चांहि ठहींदी पींदा आहियो ओतिरो समय परमात्मा खे यादि करो। शक्ति मिली वई, कमु करो, है न। कर्म जरूर कंदा हलो त तव्हां हमेशा खुश रहंदव। कर्म कंदे परमात्मा खे यादि करण जो अभ्यास करो। वेठे वेठे कंदा आहियूं न त उनमें ॾाढा फालतू वीचार बि ईंदा आहिनि। ठीकु आहे, त कर्म कंदे करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।